बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तव्हां ॾिसो था त अॼु पंहिंजो असांजी भेण ऐं सिंध जी लीडिंग जेका असांजी भेण आहे अदी सनम मारवी ऐं साईं अहमद शाह जो तव्हां ॾिसंदा रहियो त सोशल मीडिया ते या टीवी चैनलनि ते हलंदो रहियो। अदी नूरुल हुदा शाह असां वेही हिते छो त ही कल्चर डिपार्टमेंट अदी जो पंहिंजो आहे ऐं अहमद शाह जो पंहिंजो आहे। सो हिते ॻाल्हियूं असां कयूं ई कोन्हे के बि, ऐं बसि का बि कमी कोताही थी आहे जेका बि थी आहे उन जी अदी सनम मारवी जी दिलि आज़ारी थी आहे कंहिं ॻाल्हि ते त एज़ अ कल्चर मिनिस्टर ऐं पाण अदी खां माज़रत बि करियां थो। ऐं अहमद शाह असांजो जेके आर्ट काउंसिल जा प्रेसिडेंट आहिनि उन्हनि सां विहारे अदी खे ऐं पंहिंजो उहो बि यही था चवनि त मुंहिंजी नंढी भेण आहे ऐं का हेठां स्टाफ खां का ग़लतफ़हमी थी वई हुजे त ख़बर न आहे, त इन करे मूं ॿिन्हिनि खे रिक्वेस्ट कई अदी नूरुल हुदा शाह ख़ुसूसन उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियां जेके आया। सनम मारी जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे मान ॾिनो, मूंखे इज़त ॾिनी ऐं आउं सनम जी ख़ासि करे शुक्रगुज़ार आहियां। सनम खे आउं तमामु नंढड़ी उमिरि खां सुञाणां थी त हुन मूंखे मान ॾिनो। गॾोगॾु आउं अहमद शाह जी आर्ट्स काउंसिल जे प्रेसिडेंट मोहम्मद अहमद शाह जी इन करे बि शुक्रगुज़ार आहियां जो हेतिरा ॾींहं हू मुंहिंजे चवण ते ख़ामोश रहियो। हुन प्रेस कॉन्फ्रेंस करणु चाही, हुन पंहिंजो मौक़िफ़ रखणु चाहियो, ज़ाहिर सनम पंहिंजो मौक़िफ़ पे रखियो। मुंहिंजी ॻाल्हि इहा हुई जेको बि मौक़िफ़ आहे उहो गॾिजी हिक ॿिए जे साम्हूं रखियो वञे ऐं मूंखे अहमद शाह इहो मान ॾिनो जो हू ख़ामोश रहियो ऐं हुन इंतज़ारु कयो जॾहिं सनम अॼु हुन साम्हूं ॿई वेठा आहिनि ऐं ख़ुशगवार माहौल में अॼु मोहम्मद अहमद शाह सनम जे साम्हूं बि पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे ऐं विच में स्टाफ जे हथां कुझु ग़लतफ़हमियूं विच में अची वियूं उहे बि क्लियर थियूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे उन्हनि खे बि ॻाल्हायो वेंदो, उन्हनि खां बि पुछाणो थींदो, पर ही ॿई अॼु तव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि। उन्हनि खे मूं ज़ाती तरह सां रिक्वेस्ट कई आहे त असीं साणुस प्रोग्राम कंदासीं जंहिंमें शाह लतीफ़ जो जेको मूं उर्दूअ में कुझु कलाम तर्जुमो कयो आहे, सनम न रुॻो उहो ॻाईंदी बल्कि मां सनम जे हवाले उहो कंदसि ज़िंदगी भर उनखे ॻाए जिते खपे उहो थींदो। ऐं जिन फनकारनि लाइ कई फनकार ईंदा रहिया आहिनि पाण कराची आर्ट्स काउंसिल जे प्लेटफॉर्म खे मोहम्मद अहमद शाह सां मुंहिंजी मौजूदगीअ में, ज़ुल्फ़कार शाह जी मौजूदगीअ में, हबीबुल्लाह साहब हिते वेठल आहे उन जी मौजूदगीअ में, असां सभिनी मौजूदगीअ में जेको पाण इन प्लेटफॉर्म ते सिंध के गाईंदी। अच्छा, कोई मसला तो हमारा था ही नहीं। कुछ सनम को गलतफहमी थी, हमारे स्टाफ का जो एटीट्यूड था शायद उस वक्त, जाहिर है कि वहां लाखों हजारों लोग थे और प्रेशर भी था। हमारा तो कोई, सनम हमारी छोटी बहनों की तरह है और बल्कि बच्ची भी कह सकता हूँ, इतना तो फर्क है हमारा। और पहले दिन से जब सनम आई है उस जमाने से आज तक आर्ट्स काउंसिल में परफॉर्म करती है और आर्ट्स काउंसिल तो है ही आर्टिस्टों का, तो हमारा पहले भी कोई लड़ाई नहीं थी। बस इसीलिए मैं चुप करके बैठा था। जुल्फ़िकार शाह साहब ने भी, और बड़ा मुश्किल काम है कि एक तरफ से ये सारा चल रहा हो, 9 दिन आप खामोश बैठे हों, लेकिन इसी वजह से हौसला करके खामोश बैठा था कि हम अगर कोई लड़ते हैं तो वो बड़ी लड़ाई लड़ते हैं। हम अपने आर्टिस्टों से, अपने बच्चों से, अपने बहनों से तो नहीं लड़ते, वहां तो हम हारना पसंद करते हैं। ये वो लड़ाई है कि जहां आप हार के दिल जीतते हैं। ये जीतते आप वहां हैं जो जहां आप कोई मुखालिफ हो आपका, तो यहाँ मुखालिफ क्या है? सनम हमारी छोटी बहन है और सनम के साथ हमेशा से इज्जत एहतराम का रिश्ता रहा है। आज भी उसी तरह मैंने इसके सर पे हाथ फेरा है, इसको दुआएं दी हैं और इंशाल्लाह ये सारी जिंदगी कायम रहेगा। हाँ, जितने लोग ये चाहते थे कि वो सिंध के आर्ट कल्चर का नुकसान करें और तबाह बर्बाद करें, तो वो इंशाल्लाह पहले भी नाकाम हुए, आइंदा भी होंगे। ये मेरी बहन है, मेरे साथ बैठी हुई है, और जुल्फ़िकार शाह साहब का भी शुक्रिया और दी का भी बहुत शुक्रिया जिन्होंने मेरी जबान इतने दिन बंद रखी। अस्सलाम वालेकुम। जी त मां सिंध वासियुनि जी तमामु शुक्रगुज़ार आहियां जो हमेशह वो सपोर्ट में मूंसां गॾु रहिया आहिनि। सिंध जी रवायत आहे त जॾहिं वॾा गॾिजनि त उहे ॻाल्हियूं ऐं छॾे ॾिबियूं आहिनि, त अॼु ईअं ई आहे। अदा अहमद शाह साहब आहिनि ऐं अदा ज़ुल्फ़कार शाह साहब आहिनि ऐं नूरुल शाह साहिबा आपा आहिनि, गॾु पा हबीबुल्लाह आहिनि। त जेके बि ॻाल्हियूं हुयूं उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं बाक़ी अल्लाह बहितर कंदो।